सवाल कयो आहे हाफ़िज़ वली मोहम्मद। उहो त चए त मुंहिंजो सवालु आहे त नांग खे मारणु जाइज़ आहे या न। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त कारीगर नांग खे मारण सां उहो नांग वेर पवंदो आहे। महिरबानी करे उनजो जवाबु ॾींदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नांग खे मारे सघिजे थो, इन में को बि हर्ज़ु न आहे। ऐं इहो अक़ीदो रखणु त उहो वेर रखंदो आहे, इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे। बल्कि नांग खे मारण जो तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं घर में नांग नज़र अचे त उनखे 3 मरतबा चइबो निकिरी वञ। जेकॾहिं नथो निकिरे त पोइ उनखे क़त्ल करणु जाइज़ आहे। जीअं सुनन नसाई में हदीस मुबारक हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मर्रा फ़ी बैतिही शयन, जेको शख़्स पंहिंजे घर में नांग वग़ैरह ॾिसे त फलयुहर्रिज अलैहि सलास मर्रातिन, उनखे 3 मरतबा निकिरण जो हुकुम करे। फ़इन आद, पोइ जेकॾहिं उहो वरी मोटी अचे हर मरतबा, फल यक़्तुल हो, पोइ उनखे क़त्ल करे छॾे। फ़इन्नहु शैतानुन, बेशक इहो शैतान आहे। इन हदीस मुबारक में मालूम थियो त जेकॾहिं घर में नांग नज़र अचे त उनखे 3 मरतबा चइबो निकिरी वञ। जेकॾहिं नथो निकिरे त पोइ उनखे क़त्ल करणु जाइज़ आहे। हदीस मुबारक में आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उक़्तुलुल हय्यात, नांगनि खे क़त्ल कयो। फ़मन ख़ाफ़ सअरहुन्न फ़लैस मिन्नी, जेको शख़्स ख़ौफ़ करे थो त नांग मूंसां वेर रखंदो, उहो असां मंझां न आहे। हिन हदीस मुबारक में मालूम थियो त जेको शख़्स इहो अक़ीदो रखे थो त नांग खे मारींदुसि त ॿिया नांग मूंसां वेर रखंदा, इहो अक़ीदो रखणु बिल्कुलु नाजाइज़ आहे। इन अक़ीदे खां बचणु घुरिजे। वल्लाहु अअलम बिस्सवाब।